शिदातकोट जे नबी बख्श पाड़े जे रहवासियुनि ड्रेनेज जे हलंदड़ कम दौरान नाक़स मटीरियल इस्तेमाल करण खिलाफ सख्त एहतिजाज कयो आहे। उन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेरान टीवी जो रिपोर्टर ज़मीर खर्ड। जी ज़मीर, छा तफ़सील आहिनि? जी नाइला, शिदातकोट में नबी बख्श बिरोही पाड़े जे रहवासियुनि हलंदड़ कम दौरान नाक़िस मटीरियल सां ठाहियल नालियुनि जे टुटिजी उखड़ी पवण तबाह थी वञण वारे अमल खिलाफ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे ठेकेदार खिलाफ सख्त नारेबाज़ी कई आहे। एहतिजाज कंदड़नि अब्दुल रशीद बिरोही, मीर दीदार हुसैन मुगेरी, सदाम बिरोही, न्याज़ बिरोही, घणी बख्श बिरोही ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे ठेकेदार पारां नाक़िस मटीरियल इस्तेमाल करे लखे रुपया करप्शन करण वारे अमल खिलाफ सख्त नारेबाज़ी कई आहे। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सूबाई वज़ीर मोहम्मद अयाज सूमरे जे घर खां नबी बख्श बिरोही पाड़े ताईं रोड ऐं नालियुनि जे तामीर जो कमु हलंदड़ हो। हिननि इल्ज़ाम हणंदे वधीक चयो त ऑफिसरनि जी मिली भगत सां कश्मीर शहर सां वास्तो रखंदड़ ठेकेदार रोड ऐं नालियुनि जे कम में नाक़िस मटीरियल जो इस्तेमाल कयो आहे। पाड़े जे रहवासियुनि जे एहतिजाज बावजूदि हुन ख़राब मटीरियल इस्तेमाल कयो। ठाहियल नालियूं जेके आहिनि उहे हलंदड़ कम दौरान जेको आहे 5 ॾींहं ते भॼी बोरा बोरा थी वियूं आहिनि ऐं ठेकेदार जेको आहे लखे रुपया करप्शन करे रोड ऐं नालियुनि जो जेको कमु आहे हद में छॾे गाज थी वियो आहे। हिननि घुर कई आहे त संदन पाड़े जे तरक़ियाती कम में नाक़िस मटीरियल इस्तेमाल करे रिकॉर्ड करप्शन कंदड़ ठेकेदार ऐं साणस विच बहिणियल जेके ऑफिसर आहिनि उन्हनि खिलाफ कार्रवाई करे ख़राब थी वियल कम ॿीहर कराए ठेकेदार खे ब्लैक लिस्ट कराइण जो मुतालबो कयो आहे। हिननि तदारुक न थियण जी सूरत में एहतिजाज जे दायरे वधाइण जो चितार ॾिनो आहे। जी नाला ज़मीर, मेहरबानी।